कल मूंखे तुंहिंजी टीम मां काफ़ी बहितर रिस्पॉन्स मिलियो आहे। हू वाकई तोसां सिंसियर ऐं कमिटेड आहिनि। इन जे करे ई त मां पाण सां गॾु रखियो अथमि मां। इन्हनि सभिनीनि जी ट्रेनिंग बि मां पंहिंजी निगरानी में कराई ऐं हिननि जो प्रोफाइल चेक करण खां पोइ ई मूं हिननि जी सिलेक्शन कराई। हिन वक़्तु टास्क छा आहिनि? तो वटि त काफ़ी डिटेल्स अची वियूं आहिनि। तूं त हिक ई वक़्त में दाइम ऐं सोराब खे गिरफ़्तार करे सघींदो। तो वटि त एतिरा एविडेंस अची विया आहिनि ऐं तुंहिंजी टीम बि तयारु आहे। ईअं कंहिं हद ताईं त आहे, पर हिन वक़्तु दाइम खे सर्च करे खेसि अरेस्ट करे सघिजे थो, पर सोराब जे लाइ अञा कमु करणो पवंदो। हू दाइम खां वधीक तेज़ आहे। हुन पंहिंजो समूरो कमु पंहिंजे वेझे दोस्त साथी सुल्तान जे हवाले कयो आहे। पर इहो त साबित आहे त सुल्तान उन्हनि जो ई माण्हू आहे। असां जेकॾहिं हिन ते हथ विधो त हू यकदम सुल्तान खां अलॻि थी वेंदो ऐं सुल्तान खे सपोर्ट कंदे सभु कुझु पाण ते खणी वेंदो। तूं चाहे पियो त सोराब ख़िलाफ़ तोखे एविडेंस मिलनि, त पोइ तूं उन्हनि जे वेझो छो कोन पियो वञी? मां सम्झुसि कोन। जेतिरे क़दुरु मूं सोराब जूं डिटेल्स वरितियूं आहिनि, उन मां हिकु क्लू तोखे ॾियां थी त तूं संदसि अकेली ऐं लाडली धीअ जे वेझो थी ऐं उनखे पंहिंजो मोरो बनाए। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में न आई। तूं चवण छा पई घुरी? सोराब खे हिकु धीअ आहे जंहिंजो नालो माहीन आहे, जेका यूनिवर्सिटी मां बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन में मास्टर्स पई करे। पंहिंजे पीउ सोराब जे बिज़नेस खे ॾिसे पई। तूं कंहिं बि तरीक़े सां हुनजे वेझो वञ। तूं बि यंग आहीं ऐं हू बि यंग आहे। पोइ अॻिते फ़र्ज़ ऐं ड्यूटी निभाइबी। पोइ मुंहिंजी प्यारी भेण, तूं एतिरी नेगेटिव आहीं। मुंहिंजे लाइ तुंहिंजी इहा अप्रोच शॉकिंग आहे। इन में नेगेटिव जी कहिड़ी ॻाल्हि आहे? असां जंहिं बि टारगेट खे हासिल करणु घुरूं था, उहो कहिड़े बि तरीक़े सां ऐं कहिड़े बि अंदाज़ सां हासिल करे था सघूं। पर कंहिंजे एहसास ऐं जज़्बात सां खेॾणु त ग़लति आहे। ऐं तूं पाण बि त हसास दिलि रखंदड़ हिकु शाइरा आहे ऐं तोखे अहिड़ी सोच रखणु सुठो कोन थो लॻे। वेड़ में उहो नाहे ॾिठो वेंदो जमाल। तूं जेकॾहिं क्राइम खां पाक ऐं समाज वारो बाबा जो ख़्वाबु पूरो करणु चाहीं थो, त पोइ तोखे सभु हीला वसीला इस्तेमालु करणा पवंदा। ख़ैर, इहा हिकु वॾी डिबेट आहे, कंहिं ॿिए भेरे कंदासीं। मां फ़िलहाल निकिरां थो। DIG साहब जे तरफ़ां काई असाइनमेंट आहे। उते IG साहब सां टाइम सेट थियल आहे या जस्ट ऑब्जर्वेशन विज़िट आहे? तूं राब्ते में रहिजांइ। मां डेटा मोकिलींदो रहंदुसि, तूं हुनखे रिसीव कजांइ। मूंखे पंहिंजो बि त कमु करणो हूंदो आहे जमाल। मां तुंहिंजे असाइनमेंट खे ऑफिस खां पोइ जो वक़्तु ॾींदी आहियां, न कि पंहिंजे ऑफिस वारो वक़्तु। ॼाणां थो, पर अॼु काफ़ी अहम असाइनमेंट आहे, इन करे चवां थो। ओके, पर जेकॾहिं तूं पंहिंजी टीम मां कंहिंखे इहो कमु ॾियां त बहितर न हुयो? ओ यस, ईअं करे सघिजे थो। थैंक्स। मूंखे निकिरणो आहे हाणे। मां सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।